बे पासे ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। गौसपुर भरिसां ॻोठ नज़ीर अहमद ओगाई में घर जी भित ढहण सबब ब मासूम ॿारहां बल्बे हेठां दॿिजी फौत थी विया आहिनि। अफ़सोसनाक वाक़े में 8 वरनि जो अहमद अली ऐं 6 वरनि जो नासिर महमूद दॿिजी फौत थी विया आहिनि। मासूमनि जा लाश पहुचण ते घर में कोहराम अची वियो आहे, जॾहिं त इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर छांइजी वई आहे। अव्हांखे आगाह कयूं पिया नाज़रीन, गौसपुर भरिसां ॻोठ नज़ीर अहमद ओगाई में घर जी भित ढहण सबब 2 मासूम ॿारहां मलबे हेठां अची दॿिजी फौत थी विया आहिनि। इन वाक़े में 8 वरनि जो अहमद अली ऐं 6 वरनि जो नासिर महमूद दॿिजी फौत थी विया आहिनि। मासूमनि जा लाश पहुचण ते घर में कोहराम अची वियो आहे, जॾहिं त इलाइक़े में पिणु ॾुख जी लहर छांइजी वई आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे अब्दुल समी बिजारानी जी। अब्दुल समी, आगाह कजो, ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। जी बिल्कुल, गौसपुर भरिसां ॻोठ नज़ीर अहमद ओगाई में 2 ॿार घर अंदर रांद खेॾंदे संगतियुनि सां गॾिजी रांद खेॾी रहिया हुआ त ओचितो घर जी भित संदन मथां किरी पई ऐं ॿई ॿार 8 सालनि जो अहमद अली ओगाई ऐं 6 वरनि जो नासिर महमूद ओगाई जेके पाण में सॻा सौट बि हुआ ऐं ॿार खेॾी रहिया हुआ त मथां संदन भित किरी पई। भित जी ज़बून हालत हुजण करे भित किरी आहे ऐं ॿई ॿार मौक़े ते दॿिजी फौत थी विया आहिनि। ऐं ॻोठ जा ॿारनि जा वारिस ऐं ॻोठ वासी पहुची करे ॿारनि जा मलबे हेठां लाश कढी खेनि ॿाहिरि कढियो हुयो, जिते माउरनि खे बेहोशी जा दौरा पइजी विया आहिनि। जी, अव्हां जी महिरबानी अब्दुल समी तफ़सील ॾियण लाइ।